अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तुसें देखने पे मेरा यूट्यूब चैनल STR सिंधी और मैं साड़ा अपना बागी ज़ुहैब। यार मेरे को सिराइकी आंदी को नहीं, लेकिन कोशिश करता हूँ कि सिराइकी भी आ जाए। और असल में मैं तो हूँ सिंधी में बात करूँगा, मेरा व्लॉग भी सिंधी में है। सो मैं कोशिश कर रहा था कि उर्दू भी अपने व्लॉग्स में बोलूँ, सिराइकी यार मेरे को ॾाढी पसंद है। मैं कोशिश करता हूँ मेरे को सिराइकी आंदे आए, लेकिन सॉरी मूंखे नथी अचे सिराइकी ऐं सिंधीअ में ॻाल्हाईंदो हलां। सो असांजे ॻोठ में हमारे गांव में आज बरसात पड़ी है, तो मैं कह रहा था कि तकरीबन 6-7 माह के बाद हमारे गांव में बरसात पड़ी है। सो खूबसूरत नज़ारे लगे पड़े हुए हैं हमारे गांव में, बहुत हम इंजॉय कर रहे हैं। असां ॾाढो बाबा इंजॉय कयूं था वेठा। मां चयो त तव्हांखे बि दिलकश नज़ारा ॾेखारियां पंहिंजे ॻोठ जा, त बरसाति खां पोइ छा सिचुएशन हूंदी आहे असांजी ॻोठनि जी। हीअ व्यू ॾिसो था, मां हिन महिल वाह ते आयल हुयुसि। सो वाह जा नज़ारा बि तव्हांखे ॾेखारियां थो, ऐं संगत काफ़ी आयल आहे हिते। सो उन्हनि जो बि तव्हांखे दीदार करायां थो कैमरा जे थ्रू। उन्हनि खे बि तव्हां ॾिसो, ऐं ज़बरदस्त मासूम ॿारड़ा जॾहिं अहिड़ी ख़ुशी मींहं वारी ख़ुशीअ में मज़ो कंदा आहिनि, मींहं वारी मौसम में मज़ो कंदा आहिनि, त यकीनन ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सो हलो त मां पंहिंजो पाण खे वधीक उन्हनि दोस्तनि खे ॾेखारियां जेके हिन मौसम में इंजॉय कनि पिया वेठा, ख़ासि करे नंढा ॿार। ज़बरदस्त मौसम लगी पई आहे, ख़ासि करे नंढा ॿार इंजॉय कनि पिया हवा में। बाबा मौसम जो मज़ो वठां त पियो। दोस्त मूंखां इलाही अॻिते निकिरी विया आहिनि, असल मां व्लॉग पियो ठाहियां वेठो त हू अॻिते निकिरी विया आहिनि। सो उन्हनि जो बि दीदार तव्हांखे कराईंदो, तेसिताईं मां पाण बि ॻाल्हाईंदो हलां थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॾींहंनि खां पोइ बरसाति आई आहे, बल्कि काफ़ी महीननि खां पोइ, त ॾाढी ख़ुशी पई थिए वेठी। बहरहाल ॻोठनि जी त तव्हांखे ख़बर आहे, गप हूंदी ई हूंदी आहे। सो हिन लाइ असां वाह जो रुख अख़्तियार कयो, ऐं हिते अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे। ज़ूम कोन था थियनि। सो बाबा कुझु संगत मूं हथ कई आहे पंहिंजे पाण सां गॾु, हीअ जेके दोस्त आहिनि, बल्कि हीअ मुंहिंजा सोट आहिनि। सो असां इंजॉय करण जे लाइ वाह ते आयासीं, ऐं ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह मज़ो अचे थो न? ज़बरदस्त मज़ो अचे थो सुहेल न? ॾाढो हिननि खे मज़ो थो अचे वेठो, असां मज़ो वठूं पिया वेठा। ऐं बाबा हम लोग बहुत मज़ा कर रहे हैं, अभी बरसात हो रही है तो इसी वजह से उर्दू इन लाइ थो ॻाल्हायां त जेके उर्दू व्यूअर्स आहिनि, कुझु व्यूअर्स जेके उर्दू आहिनि, सो उहे बि असांजी ॿोली सम्झनि। ख़ासि करे सिंधी त इलाहिनि खे कान ईंदी हूंदी, ऐं इन लाइ उर्दूअ में बि ॻाल्हायां थो थोरो घणो। सो हलो त तव्हांखे व्यू ॾेखारियां ॿिया पंहिंजे ॻोठ जा। मेरे पीछे देख रहे हो बंदे एंजॉय कर रहे हैं, छोटे छोटे बच्चे और बड़े भी। अक्सर ऐसा होता है कि इस मौसम में बड़े भी बच्चे हो जाते हैं। सो सब एंजॉय कर रहे हैं, हम भी उसके साथ एंजॉय कर रहे हैं अभी। अगर कोई सिराइकी बंदा मेरे को देख रहा है, मेरे को सिराइकी यार आंधी को नहीं, लेकिन बड़ा शौक है कि सिराइकी सीख जाऊं। एक बंदा है स्कूल में, कभी कभार उससे बात करता हूं, बल्कि स्टूडेंट है मेरा, वो सिराइकी बंदा है। सो सिराइकी में उससे बात करता हूं। उसको मैंने कहा भी है कि मुझे सिराइकी सिखा दो। कोशिश करता हूं कि सिराइकी भी आ जाए, क्योंकि सिराइकी यार जो सिराइकी बोली है ना, बल्कि हाणे ॿोलीअ खे त अलाए छा चवंदा आहिनि हू। सो मां सिराइकी ॿोली यार ॾाढो सिखण जे लाइ बेताब आहियां, ऐं दुआ कयो त सिखी बि वञा।
ज़बरदस्त मौसम लगी पई आहे बाबा इंजॉय करण जो मज़ो ही पंहिंजो आहे हक़ीक़त में जेकर मींहुं वसे ऐं हुन वारी ॻाल्हि आहे ॻोठनि में त अक्सर गप हूंदी आहे असां वटि सो वाह जो मज़ो वठूं था पिया हेॾे वारी आहे वारीअ ते त ख़बर अथव पाणी बीहंदो कोन्हे सो वारीअ ते आया आहियूं बाक़ी ॻोठ घिटियुनि में त बाबा हेॾो पाणी बीठो आहे उन्हनि जो तव्हांखे नज़ारो ॾेखारींदव व्यू ॾेखारींदव उन्हनि जो सो वाह हक़ीक़त में अहिड़ी मौसम लॻी पई आहे त इंजॉय करणु लाज़मी आहे जेकर हिन में बि इंजॉय माण्हू न करे त पोइ माना हक़ीक़त में ॿुॾी मरण जो मक़ाम हुजे ई पैसो त घुम लाड़काणो संगत हाणे ॾिसी रहिया हो रोड ते पहुची विया हुआ वाह खे छॾे गप लॻी पई आहे रोडनि ते मींहुं यार ॾाढो वसियो आहे असांजे खैर शहर में ऐं भाउ ॿी संगत जेकी आहे उहा वेठी आहे उताग ते सो उन्हनि बि हाणे कॉल कई त असां उताग ते वेठा आहियूं वधीक हलूं था उन्हनि सां कचहरी कयूं था उहे ॻोठ जी बि हालत ओॾे हली तव्हांखे ॾेखारियूं छा जे करे उहे उताग ते वेठा असां त वाह जो पासो वरितो सो ॾिसूं उताग ते आहिनि या न संगत ॿियो हाल तव्हां वटि वण कीअं आहिनि असां वटि त गंजा थी विया वीचारा अञा महीना 2 महीना खां लॻी वेंदा आहिनि सहिला असां वटि फुटनि में 2 महीना लॻी वेंदा हुआ तव्हां ॾियो हवाल तव्हां वटि जेके बि दोस्त जाथो ॾिसनि पिया उहे कमेंट में ज़रूरु ॿुधाइनि त तव्हां वटि वणनि जी पोज़ीशन कीअं आहे बाबा मारी ॻाल्हि सही थी नी ॻोठ में जीअं पहुचंदा पोयों गप ई गप हूंदी तो गप ॾिसो था पिया मां बि हाणे ॻोठ तरफ़ रवानो आहे ऐं उतां ते पहुचां थो अस्सलाम वालेकुम कहिड़ो हाल आहे सो वरी ॾिसो असांजे ॻोठ जा व्यू ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजे ॻोठनि में अहिड़ी हालत हूंदी आहे या रुॻो असांजे ॻोठ खड़ा में ईअं अब शहर पहुची विया आहियूं हलिया सो वधीक ख़बर त ॻोठनि में कहिड़ी हालत हूंदी आहे सो जीअं तव्हांखे चया में ॻोठ जीअं पहुचंदासीं त पाणी पाणी हूंदो त पाणी शुरू थी वियो आहे ॻोठ वारे पासे ॾे वञूं था पिया ज़बरदस्त पाणी आहे ज़बरदस्त हर को बाबा रोज़ी करे पंहिंजे घर वञे थो पियो असां व्लॉग ठाहिण पोयो खिले एंजॉय करे बाबा अची तूं व्लॉग में ठीक है तव्हां सभु अची वियो हलिया हाँ भाई मेहूं पंहिंजो है न तो मेहूं अची वियूं त भई हिननि खे खोले आयासीं तो ही मुंहिंजो ॻोठ शहर खड़ा ॾिसो था गप जाते बाक़ाइदे आहे सो मां चयो भला मेन खे बि गॾु कयूं वञा असुल हक़ीक़त इहा आहे त तव्हां पंहिंजे पाण खे मां न सम्झो सो जेका आहियो सो आहियो मां बि ईअं चवंदो आहियां जेको आहियां सो आहियां सो पोयों हिननि खे चवां थो सोटनि खे त मेन खे काहे अचनि ऐं आउं तव्हांखे पंहिंजे ॻोठ जी हालत ऐं व्यू ॿई गॾु थो ॾेखारियां ठीकु आहे सो सोट पहुची वियो आहे मारो जेको हिननि खे जॉइन कंदो साम्हूं ॾिसो था ही सो मेहूं बाबा हिन जे आसिरे हलंदियूं पियूं हक़ सिराज छा हाल आहे वाह व्लॉग थो ठहे ठीकु आहे बाबा ही ॻोठ जी हालत तव्हां ॾिसो था पिया ऑन द वे बल्कि कैमरा जे थ्रू मां बि तव्हांखे ॾेखारींदो पियो हलां सो मां बि हिते ई आहियां व्यू तव्हां ॾिसो पिया हेठा असांजे ॻोठ जा ऐं मां बि इंजॉय कयां पियो मौसम खे वेठो ऐं ज़बरदस्त व्यू बि लॻो पियो आहे गप त हक़ीक़त में अहिड़ी गप हूंदी आहे अञा उहो माहौल असांखे क्रिएट थी न मिलियो आहे नई वरी को कमु थियो आहे तरक़ियाती उन्हनि जी बदौलत अहिड़ा कम लॻा पिया आहिनि बहरहाल हल बाबा मेहूं पोयों पइजी वियूं हलियूं सो बाबा व्यू वधीक तव्हांखे ॿिया बि ॾेखारियां थो पोइ हीउ मदरसो आहे असांजे पाड़े में असांजो हीउ पाकिस्तान खां अॻु जो आहे मदरसो ठहियलु
हीअ ज़बरदस्त व्यू असांजे मदद से बाक़ाइदे पूरे पाकिस्तान खां हिते तालिब पढ़ंदा आहिनि ऐं माशा इलाही हितां आलिम थी गुज़री विया आहिनि हलिया। सो बसि बाबा तव्हांखे पंहिंजो ॻोठु ॾेखारे छॾियो अथमि वधीक इनशाला संगत वेठी आहे उतां किथे उन्हनि सां तव्हांखे मिलरायां। बाबा मींहुं वरी अची वियो वरी ॻोठ जा ॿार ॿाहिरि निकिता आहिनि छा था कयो हिते? फाइनली बाबा हुतां किथे पहुची वियो आहे जो हे ॾिसो त हिते बि अहिड़ी कंडीशन लॻी पई आहे। ॾिसो हीअ बाबा मुंहिंजी हुतां के जेके व्यूअरनि खे ख़बर न हुजे उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ मुंहिंजी हुतां का। फाइनली बाबा तव्हांखे हुतां खे बि ॾेखारे छॾियमि। हाणे संगत वेठी आहे अंदरि। सो मां तव्हांखे अंदरि वठी थो हलां। संगत हिते वेठा हुया भाउ तव्हांखे ॿुधायो त संगत वेठी आहे उतां करे। सो उन्हनि सां मिलूं था ऐं उन्हनि काल वग़ैरह कई त असां उतां करे तूं किथे घुमी। अंसार छा हाल आहे? ख़ैर ख़ैर अलहमदुलिल्लाह। आया छा हाल आहे? ख़ैर आहे विला का को मसलो ई न आहे। सो बाबा फाइनली असां पहुची विया आहियूं ऐं ॻोठ जी हालत बि तव्हां ॾिठी हूंदी तव्हांखे ॾेखारे बि आयो हुउसि। सो इनशाला वरी तव्हांखे ॿिया व्यू ॾेखारिबा ऐं ॿिया व्लॉग ठाहिबा। सो तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं असांजे STR सिंधी चैनल को सब्सक्राइब लाज़मी करे बाबा सब्सक्राइब कयो। बाक़ी सिराइकी त मेरे को आंदी कोन्हे सो इन लाइ मां कोन थो तव्हांखे सिराइकीअ में चवां। बसि चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेकी घंटी अथसि भर में उनखे बाक़ाइदा ईअं दॿायो जो असांजो जेको वीडियो अचे सभिनि खां पहिरियां तव्हां वटि पहुचे।